सिंध जे आज़ादी जी स्टेट आहे। हिते असां सम्झूं था सिंध जा दुख, सिंध जा दर्द, सिंध जा सूर एतिरा आहिनि जो हज़ार मसइला आहिनि। किथे फते शुगर मिल जो मसइलो आहे, किथे बरतरफ़ मुलाज़िमनि जो मसइलो आहे, बेरोज़गारी मसइलो आहे, पाणी वॾो मसइलो आहे, धारी आबादकारी वॾो मसइलो आहे जेको ॿार सिंध ते अची कड़कियो आहे, जेको आहे जंहिंमें असां अक़िलत में था तब्दील थियूं। कबीलाई झेड़ा वॾो मसइलो आहिनि, समुंड जी दौलत खयूं था वञनि इहो वॾो मसइलो आहे। तेल खे, गैस खे, पेट्रोल खे, कोयले खे ईअं बेदर्दी सां लुटनि पिया, इहो वॾो मसइलो आहे। तो इन्हनि सभिनी मसइलनि जो हल साईं GM सैद जे फ़िक्र सिंधु देश जी आज़ादी जे हल में समायल आहे। सिंधु देश जी आज़ादी जे लाइ पाण खे तयारु कयो। पंहिंजे आज़ादी जी जंग खे अॻिते वधायो। सिंध जे आज़ादी जे लाइ ॻोठनि, वाणनि, बस्तनि, जरनि, परनि, बाज़ारनि में काहे पोइ छो त अॼु सिंध जे माण्हुनि जे तवजो जो मर्कज़ मां बणिजी चुका आहियो। अॼु हर माण्हू तव्हांखे वॾी उमेद जी निगाह सां ॾिसे पियो ऐं सिंधी क़ौम जे उन्हनि उमेदनि ते पूरे लहण जे लाइ अवी कोशिशूं कयो। आख़िर में आऊं तारीख़ में कॾहिं बि ॾाढ जबर दबदबे वसीले न अमन क़ाइम थी सघियो आहे, न ई वरी इंसानियत जी तरक़ी ऐं भलाई थी सघी आहे। सिकंदर आज़म दुनिया खे फतह करे अमन इतिहाद क़ाइम न रखी सघियो। अहिड़ी रीत अशोक आज़म, अकबर आज़म, चंद्रगुप्त मौर्य शहनशाहियत ते घणे वक़्त ताईं पायदार अमन ऐं इतिहाद बरक़रार रखी न सघी। दुनिया में इतिहाद, अमन, तरक़ी ऐं ख़ुशहाली जो वाहिद रस्तो ऐं वसीलो आज़ादी ऐं इश्क आहे, जंहिंमें रज़ाकाराना जज़्बे तहत बाहिमी एहतराम, जियो ऐं जीअण ॿियो जे उसूलनि ते अमल करे सॼी सिंध मां फसाद, क़त्ल व गारत, ज़ुल्म, नाइंसाफ़ी, जहालत, इंसाफ़ पसंदी जो ख़ात्मो करे सघे थो। इहो ई सबबु आहे जो रहबर सिंध साईं GM सैयद इतिहाद इंसानी, अमन आलम, तरक़ी बनी आदम वारो पैगाम सिंध जो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो पेश करे इहो वाज़िह करे छॾियो त आलम अमन जो राज़ सिंधु देश जे क़याम करण में ई समायल आहे। तंहिं करे असां वाज़िह करियूं था त बुनियाद परस्ती, इंसाफ़ पसंदी ख़िलाफ़ हलंदड़ जंग में सेक्युलर क़ुवतनि जी फतह त सिंध जे आज़ादी सां गंढियल आहे। छाकाणि त सिंध हमेशह अमन मोहब्बत जी धरती रही आहे। सिंधियुनि सदाईं आलमी अमन जो एहतराम बरक़रार पे रखियो आहे। तारीख़ में जॾहिं बि सिंध ते सिंधियुनि जूं आज़ाद हुकूमतूं क़ाइम रहियूं आहिनि त उन्हनि इंसान दुश्मन तबाहकुन हथियार ठाहिण बजाय आला तहज़ीबनि खे पे जनम ॾिनो आहे। जॾहिं त पाकिस्तान जो बुनियादी मज़हब जी ग़लति तशरीह ते रखियल आहे, तंहिं करे हिते मज़हबी इंसाफ़ पसंदी जो पैदा थियणु अणचर आहे। उन मज़हबी इंसाफ़ पसंदी ॾखण एशिया समेत सॼी दुनिया में बदअमनी तशद्दुद जी लहर पैदा करे छॾी आहे। हिन मौक़े ते दहशतगर्दी जी लपेट में आयल आलमी क़ुवतनि ते वाज़िह करणु घुरां थो त जेसि ताईं सिंधु देश अलॻि हिकु मुल्क, आज़ाद मुल्क जी हैसियत सां हासिल नथो करे,
तेस ताईं पाकिस्तान जी दहशतगर्दी इंसाफ पसंदी वारी लहर न रुगो सिंध पर हिन खिते ऐं समूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणे छॾींदी। उन करे जो पाकिस्तान जो वजूद ई आलम इंसानियत लाइ ख़तरे जो सबबु बणिजी चुको आहे। प्यारा भाइरो, तव्हांखे चङी रीति मालूम आहे त 7 नवंबर 2009 जे तारीख़ी ऐं यादगार ॾींहं ते सिंध जे तख़्तगाह कराची में गॾियल लखे सिंधी माण्हुनि जे अज़ीम शान ऐं सिंध जे आज़ादी जे लाइ तारीख़ी रेफरेंडम जी हैसियत रखंदड़ जलसे में असां अमेरिका, बरतानिया, यूरोपी यूनियन, ॿियनि आलमी क़ुवतनि इदारनि, इंसानी हक़नि जे तंज़ीमनि समेत सॼी दुनिया जे बाज़मीर इंसाननि खे अपील कई त उहे सिंधी क़ौम जे उन तारीख़ी रेफरेंडम जी अहमियत खे नज़र में रखंदे पाकिस्तान जी माली, इख़लाक़ी, फौजी इमदाद बंदि करे मज़लूम क़ौमुनि सिंधियुनि ऐं बलोचनि खे आज़ादी ॾियारण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। उन तारीख़ी मौक़े ते असां हिकु दफ़ो साॻियुनि मुतालबनि खे वधाईंदे आलमी क़ुवतनि जे आॾो सिंध जी क़ौमी नुमाइंदगी कंदे आलमी अमन, इतिहाद, तरक़ीअ जे फ़ाइदे में साॼा राया ऐं मशवरा अॻियां रखूं था। पहिरियों, मज़हब जे बुनियाद ते क़ौमुनि जो तसवर गैर मंतकी आहे। उन करे अक़वाम मुत्तहिदा जे मञियल उसूलनि तहत क़ौम जे तसवर खे मञींदे सिंधियुनि खे जुदा क़ौम सम्झी पाकिस्तान खे तोड़े आज़ाद सिंधु देश ऐं आज़ाद बलोचिस्तान जो क़याम अमल में आंदो वञे। ॿियो, अक़वाम मुत्तहिदा जी नई सिर जोड़ जिक करे उन बेअख्तियार थियल इदारे खे फ़ाल बणायो वञे। टियों, दुनिया अंदरि पैदा थियल झगड़ा, मसइला बाहिमी रवादारी गॾियल समझौते जे बुनियाद ते हल कया वञनि। चोथों, हर मसइले जो हल तशद्दुद ऐं ताक़त जे इस्तेमाल बजाए अदम तशद्दुद, इश्क ऐं मोहबत खे राहमंद बनायो वञे। पंजों, सॼी दुनिया में सेक्युलर रवैयो ऐं सोच अख़्तियार कंदे कंहिं ते बि पंहिंजो मज़हब या नज़रियो माण खां पासो कयो वञे। छहों, तेज़ीअ सां तब्दील थींदड़ अॼोकी आलमी, इलाक़ाई ऐं मुल्की सूरत हाल जे पेश मंज़र थींदड़ जाग्राफियाई इक़्तिसादी तब्दीलियुनि जे नतीजे में ख़ासि तौर ते बरे सगीर, पाक व हिंद ऐं ॾखण एशिया जी नए सिर जोड़ जक में सिंध वतन ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़िल, दाइमी, तारीख़ी, क़ौमी ऐं वतनी मुफ़ादनि जो एहतराम कंदे सिंध खे 1843 खां अॻुवारी आज़ाद ऐं रियासत ऐं मुल्की हैसियत में बहाल कयो वञे। ये चंद गुज़ारिशूं ऐं सैयद जे सिपाहियुनि जे आॾो रखियूं आहिनि ऐं असां दुनिया खे ॿुधायूं था त जेकॾहिं पूरी दुनिया जे अंदरि अमन करणु चाहियो था त पोइ तव्हांखे सिंधु देश जी आज़ादी जी तहरीक जी हिमायत करणी पवंदी। ऐं आख़िर में आउं ईअं ई चवंदुसि त सैयद सिंध में ॿिया बि घणा पर वाह सैयद छन वारो आहे। महिरबानी।